तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए कि अॼु असांजे सिंधी समाज जे इतिहास में हिकु अञा सुहिणो ॾींहुं, हिकु अञा सुहिणो त्योहार जुड़ी रहियो आहे जंहिंजो नालो आहे दाल पकवान दिवस। जी हाँ दोस्तों, दाल पकवान दिवस जेको पूरे वर्ल्ड, पूरे विश्व में 11 अप्रैल मनायो थो वञे। ऐं उन खां वधीक ख़ुशी ॻाल्हि इहा आहे कि अॼु असां हास्य हर्बल योग जे हिकु निजी कार्यक्रम में बीठा आहियूं जिते इहो ई विशेष आइटम दाल पकवान जी व्यवस्था कई वई आहे ताकि सिंधी समाज हिन आइटम जे प्रति जागरूक थिए। छो त गुलनि खां वॾो गुलदस्तो हूंदो आहे, गुलनि खां वॾो गुलदस्तो हूंदो आहे ऐं किताबनि खां वॾो किताबनि जो बस्तो हूंदो आहे। साई भाॼी सना पकवान त सिंधियुनि जो शान आहे, पर अॼु जे ॾींहं ते सभिनि खां सस्तो दाल खस्तो हूंदो आहे। छो त अॼु जो समय आहे ॾाढो भारी, अॼु जो समय आहे ॾाढो भारी, हर हंधि लॻी आहे मारा मारी, समय न आहे कंहिं वटि दुर्बी, मुड़ुस हुजे या हुजे गुनारी। समय आहे सस्तो, रिश्तो महांगो, समय आहे महांगो, रिश्तो सस्तो, रखे नथो को कंहिं सां रस्तो, ऐं घर में अचे जो माइट करी को सभिनि खां सस्तो, सभिनि खां सस्तो, सभिनि खां सस्तो। तो दोस्तों तव्हां सभिनी सां हथ जोड़े निवेदन आहे 11 अप्रैल जे हिन सुहिणे ॾींहं खे त्योहार वांगुरु मल्हायो ऐं पंहिंजे पंहिंजे घर में दाल पकवान ठाहियो। जय झूलेलाल। आइए अपना अपना त्योहार मनाते हैं।